नाज़रीन नवां खे उथल मां ख़बर ॾियूं त बेला में बस स्टॉप ते धमाको थियो आहे। हिकु ॼणो मारिजी वियो आहे। 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। केतिरनि ई गाॾियुनि खे बि नुक़सान पहुतो आहे। अवां खे अपडेट कयूं त धमाके में 12 खां वधीक मोटरसाइकिल्स सड़ी रख थी वियूं आहिनि। केतिरनि ई दुकाननि खे बि नुक़सान पहुतो आहे। लेवीज़ ज़रियनि चयो आहे त शुरूआती जांच मूजिबि धमाको गैस सिलेंडर जो आहे। वधीक जांच कई पई वञे। अवां खे ओथल मां ख़बर ॾियूं त बेला में बस स्टॉप ते धमाको थियो आहे। हिकु ॼणो मारिजी वियो। 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके सबबि केतिरनि ई गाॾियुनि खे बि नुक़सान पहुतो आहे। धमाके में 12 खां वधीक मोटरसाइकिल्स सड़ी रख थी वियूं। केतिरनि ई दुकाननि खे बि नुक़सान पहुतो आहे। लेवीज़ ज़रियनि चयो आहे त शुरूआती जांच मूजिबि धमाको गैस सिलेंडर जो आहे। वधीक जांच कई पई वञे। अहम ख़बर खे ॾियूं ओथल खां त बेला में बस स्टॉप ते धमाको थियो आहे। हिकु ॼणो मारिजी वियो आहे। 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। धमाके सबबि केतिरनि ई गाॾियुनि खे बि नुक़सान पहुतो आहे। धमाके में 12 खां वधीक मोटरसाइकिल्स सड़ी रख थी वियूं। केतिरनि ई दुकाननि खे बि नुक़सान पहुतो आहे। लेवीज़ ज़रियनि चयो आहे त शुरूआती जांच मूजिबि धमाको गैस सिलेंडर जो आहे। वधीक जांच कई पई वञे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे उथल मार्केटिंग न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल गनी। जी अब्दुल गनी, तफ़सीली जो। जी बिल्कुल, बेला मिनी स्टॉप जे वेझो सिलेंडर धमाके जे सबबि 12 खां वधीक मोटरसाइकिल सड़ी खाक थी वियूं आहिनि। 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि। हिकु जेको तॾे ते फौत थी वियो। ज़ख़्मी खे खणी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। उथल खां म्युनिसिपल कमेटीअ जी फायर ब्रिगेड गाॾी रवाना आहे। उथल मां एडी एम्बुलेंस बि रवाना थी चुकियूं आहिनि। उथल और बेला अस्पताल में एमरजेंसी नाफ़ज़ कई वई आहे। अञा फौत थियण जा ख़दशा वधीक आहिनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अब्दुल गनी सुमरो।